अजी मौसमियात खाते पारां ईंदड़ 3 ॾींहंनि अंदरि सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि अंदरि सख़्त बारिश की अक थी कई आहे। उन सां गॾु गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां हींअर मौजूदु आहियूं कराची के मेन कोरंगी रोड ते। ही कंहिं कच्ची आबादी वारो को ॻोठ न आहे, ही मेन कोरंगी वारो रोड आहे। मेन कोरंगी क्रॉसिंग वारे रोड ते तव्हां ॾिसी सघो था त हिते अगरि कैमरामैन बैक ते ॾेखारे सघे त ही नालो आहे ऐं गंदगी जो नालो आहे। इंतिहा दर्जे जो हिते जेको आहे उहो हिते गंद मौजूदु आहे ऐं हिते जेका परियां खां आबादी बि आहे उहा आबादी बि नाले जे करे तमामु घणी मुतासिर आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको नालो आहे उहो हर साल ते सिंध हुकूमत या जेके हिते KMC या लोकल जेके म्यूनसिपल कमेटीज़ आहिनि उन तरफ़ां हर साल ते इहो नालो साफ़ु करायो वेंदो आहे ऐं सिर्फ़ु बारिश अचण खां अॻु में इहो नालो साफ़ु करायो वेंदो आहे। पर हेसि ताईं हींअर जेका आहे उहा हिन नाले जी सफ़ाई न थी चुकी आहे ऐं नालो जेको आहे उन ई रीति साॻी रीति मौजूदु आहे जेको साल अॻु में मौजूदु हो। इहा जेकॾहिं सूरत हाल मेन इलाइक़नि जी रही, कच्ची आबादनि खां हटी करे मेन इलाइक़नि जी जेकॾहिं इहा सूरत हाल रही त पोइ अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जेके ॿोॾि वारियूं बरसातूं कराची अंदरि अचण वारियूं आहिनि या इन 3 ॾींहंनि अंदरि जेका सख़्तु बरसाति जो जेको इम्कानु आहे उन्हनि अंदरि हिन कराची जी शहर जी जेका सूरत हाल आहे उहा कीअं हूंदी। जी